हिकु माण्हूअ जी पहचान मिले थी हुन जे नाले सां, हुन जे वीचारनि सां, व्यवहार सां, भाषा ऐं ॿोलीअ सां। असां सिंधियुनि जी पहचान समाज में नाले ऐं सरनेम सां थिए थी। जय झूलेलाल, मां कानपुर मां कुमारी बीना केशवानी तव्हां सभिनि जो हिन ख़ुशीअ जे मौक़े ते स्वागत कयां थी। तव्हां सभिनि खे 10 अप्रैल सिंधी भाषा ॾींहुं जूं लख लख वाधायूं। मूंखे ॾाढो फ़ख़ुर आहे त मां बि सिंधी आहियां। मां बि सिंधी विषय सां हाई स्कूल ऐं इंटर जी परीक्षा परमानंद पंजवानी आनंद सेवा संस्थान कानपुर में ॾिनी आहे। असांजे संस्थान जी हिकिड़ी अध्यापिका श्रीमती शोभना हरगुरनानीअ जी कुझु सिटियूं आहिनि जेके मूंखे ॾाढी वणंदियूं आहिनि। मां तव्हां सभिनि सां शेयर करण थी चाहियां। हुननि चयो त ॻाल्हाइण ऐं लिखण पढ़ण में असांजी सिंधी भाषा होरियां घटि थींदी वञे थी। इहा ॻाल्हि ॾाढी चिंता वारी आहे। उन्हीअ जो वॾ में वॾो सबबु आहे त सिंधी अरबी लिपि खे सिंधी भाषा जी असली लिपि सम्झण। पर सिंधी अरबी लिपि जी 2 वॾियूं खामियूं आहिनि जंहिं करे नई पीढ़ीअ खे पढ़ण में का बि दिलचस्पी कोन्हे। पहिरीं खामी, सिंधी अरबी लिपि असांजी लिपि न आहे। इहा अंग्रेजन पंहिंजे ज़माने में उर्दू फारसी खे मिलाए करे तैयार कराई ऐं नालो ॾिनऊं सिंधी अरबी लिपि। पर सिंध में त सिंधी देवनागरी लिपि ही चलन में हुई। ऐं ॿी खामी, सिंधी अरबी लिपि जे व्याकरण जो शुद्ध न हुजण। हिनी मुश्किलनि खे समझी करे मान्यवारा डॉक्टर जयराम दास दौलतराम भारत जे संविधान में सिंधी देवनागरी लिपि खे शामिल करण जी कोशिशूं कयूं, जेकी 10 अप्रैल 1967 जो चेटीचंड जे ॾींहुं ते सफल थियूं। नई पीढ़ीअ जे हिन ॾुखाइल खे ॾिसंदे असांजी मान्यवारी मां श्रद्धेया राजकुमारी बजाज पंहिंजे सदगुरु श्रद्धेय परमानंद पंजवानी साहिबनि जी यादि में परमानंद पंजवानी आनंद सेवा संस्थान जो गठन 2004 में सिंधी देवनागरी लिपि में फ्री पढ़ाइण शुरू कयो। घुर्ज आहे त समाज में सुजागीअ जी, घुर्ज आहे त घर जे वॾनि पारां नंढी पीढ़ीअ खे हर चवण जी, पाण बि ऐं पंहिंजे ॿारनि खे बि संस्थान में मोकिलण जी। जय झूलेलाल।